काबिल एहतराम काबिल इज्जत असांजा सीनियर मोहतरम अगवान साहिबान ॿिया सभई हेठि वेठल सभई दोस्त असांजा सभिनी खे अस्सलाम वालेकुम या अली मुंहिंजा साईं अॼु उन बेबाक शख्सियत जी वसी आहे जंहिं ते ॻाल्हाइण जे लाइ न ॼण त केतिरो टाइम केतिरो वक़्तु घुरिजे छो त मरहूम हाजी इब्राहिम जतोई हिकु वर्क न हिकु बाब न हिकु किताब न पर पूरो मज़मून जो मज़मून आहे जंहिं ते ॻाल्हाइण जे लाइ असां जहिड़े नंढड़े माण्हू जी हैसियत न आहे। ऐं 1987 में जे 6 महीने में तालीम खाते में उस्ताद थियुसि ऐं थोरनि 6 महीननि खां पोइ 1988 में इलेक्शन थी। उन इलेक्शन में असीं खुश नसीब समझूं था पाण खे असीं हाजी साहब मरहूम जे बाह मेले थियासीं ऐं उनजी शफ़क़त में रहियासीं ऐं हाजी साहब असांखे घोटी में इलेक्शन जे लाइ मुक़ाबले ते लाथो उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके वॾा तजुर्बेकार हुया जिन खे इलेक्शन फिटण जा ॾाहत हुया ऐं उहे पुराणा माण्हू हुया असीं हाजी साहब जा नवां सिपाही हुयासीं असीं उहा इलेक्शन हिकिड़े वोट ते हाराईसीं। मां ख़ुशि नसीब आहियां जे आऊं उस्ताद ऐं इलेक्शन में सियासत जी पेट्रोल जी शुरूआत उन हस्ती जे दस्त शफ़क़त में शुरू कई ऐं आऊं अञा पाण ख़ुशि नसीब सम्झां थो त आऊं उन हस्ती जे फर्ज़ंद मोहतरम सिकंदर अली जतोई जे जो बाह मेले आयो आहे जेको मूंखे फ़ख्रु आहे ऐं इहो मूंखे फ़ख्रु पंहिंजी क़बर ताईं आऊं साईं अब्दुर्रहीम जतोई साहब जी केतिरियूं क़ुर्बानियूं आहिनि पेटियल में उहे इस्लामाबाद जा रोड उन्हनि ते संदसि वणल रत उहा शाइरी जी त हाजी अब्दुर्रहीम जतोई पेटियल जो हिकु सदर न हुयो पर हिकु तंज़ीम जो शीर हुयो ऐं आउं उनजे पुट खे अॼु बि शेर पेटियल सॾींदो आहियां छो त उन पुट में उहे ख़ुशूसियातूं उहे जज़्बा उहे जेके आहिनि सो ज़ाहिर आहिनि हाजी साहब जी में। मूंखे ख़बर आहे त साईं सिकंदर जतोई खे केतिरियूं आला नौकरियूं मिलियूं पर हुन इन्हनि शयुनि खे छॾे पंहिंजे वालिद साहब जे मिशन खे जारी रखियो ऐं हिन दौर में जेको पेटियल जो हक़ीक़ी अॻवान आहे उहो सिकंदर जतोई आहे। हिकु मुमताज़ शाह साईं अब्दुल जब्बार कोसो साहब ऐं आऊं इन ॻाल्हि जा शाहिद आहियूं त जॾहिं साईं सिकंदर पेटियल जी कंहिं बि टीम में ॻाल्हाइण जे लाइ वेंदो आहे त मिनिस्टर हुजे सेक्रेटरी हुजे जेके बि हेठियां त संदसि इज़त तमामु घणी कंदा आहिनि। इज़त ऑफिसर शाही या मिनिस्टर ईअं न कंदा आहिनि इज़त उन माण्हू जी कंदा आहिनि जंहिं माण्हू जे दामन ते करप्शन जो दाग न हुजे ऐं आउं उन ॻाल्हि जो शाहिद आहियां त सिकंदर जतोई ते हिन वक़्त ताईं कंहिं बि क़िस्म जी करप्शन जो दाग न आहे। असीं संदसि जा अदम संदसि जा स्टाइल ॾिसंदा आहियूं त मिनिस्टर सां कीअं ॻाल्हाईंदो आहे सेक्रेटरी सां कीअं ॻाल्हाईंदो आहे ऑफिसर शाही सां कीअं ॻाल्हाईंदो आहे असां ईअं क़ुर्बान न थींदा आहियूं। हुन सां तालुक असांजो भाइटी जो मोहबत ज़रूरु आहे पर असां संदसि पोइ लॻ उनजी अॻुवाणी जे करे जॾहिं इलेक्शन थी त आउं पंहिंजी वर्किंग कमेटी जो इजलास घुरायो मां सभिनी पंहिंजे दोस्तनि खे चयो त असांजो हाणोके मर्कज़ी सदर दोस्ती जे लाइक़ु आहे दोस्त आहे भलो आहे इख़लाक़ी आहे पर जेके गुण ऐं लीडरशिप सिकंदर जतोई में आहे उहो सिकंदर जतोई जे पेर जी मिटी जे बराबरि आहे। अॼु तव्हां ॾिसो था तंज़ीम जो हाल छा हशर आहे मर्कज़ जो अॼु उन्हनि दोस्तनि खे बि पेशेवरी थिए थी चङी दोस्तनि खे वोट ॾिनो अॼु करप्ट माण्हू न कंहिं मिनिस्टर जे साम्हूं वञनि था न कंहिं सेक्रेटरी जे साम्हूं वञनि था न कंहिं ऑफिसर जे साम्हूं ॻाल्हाए सघनि था। अफ़सोस आहे छा थिए आउं सिकंदर जतोई जहिड़े लीडर खे छॾे करे जन वोटर न अॼु उहे पेशेवर हूंदा परेशान सो आउं शाहिद आहियां त पेटियल जी तारीख़ में वज़ीर आला सिंध सां ॿिनि हस्तियुनि मुलाक़ात कई मीटिंग कई आहे हिकु हाजी अब्दुर्रहीम जतोई मरहूम ॿियो साईं सिकंदर अली जतोई जेकॾहिं 16 उस्तादनि खे वठाए ॾियण में मां सम्झां थो साईं लियाकत
साईं सिकंदर जतोई पेटियल खे पंहिंजे वालिद साहब जी मोरस जे हिसाब सां लायो आहे उन शीर जे पुट पंहिंजो शीर जो किरदारु अदा कयो आहे असीं संदसि जेसि ताईं मुल्क में आहियूं असीं संदसि जा ॿेली माह ॿेली रहंदासीं जेकॾहिं असांजो रत में माण्हू सां क़ुर्बान थी वेंदो त उनखे बि असां पंहिंजी थोरी क़ुर्बानी असीं ॻाल्हाइण जे लाइ केतिरा लफ़्ज़ ॻाल्हाइजनि सभिनी दोस्तनि सां जी महिरबानी